मिठी शहर के मुख़्तलिफ़ कॉलोनियन में जेका पीअण जो मिठो पानी है जो शदीद बहरान है पांचा कॉलोनी शामदास कॉलोनी अड़ियों खोड़ सारियों कॉलोनियूं आहिनि जिनके अञा ताईं पानी नाहे मिली सघियो। पब्लिक हेल्थ खातो जेका मुकमल तौर ते नाकाम वियो है टैंकर माफिया जेका मिठी शहर में सरगर्म हुजण जे करे पब्लिक हेल्थ खातो फी टैंकर के हिसाब से विकिरो करे रहियो आहे। अचो त शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। 1.5 महीनो 2 महीना थिया बरसाति वठी खां पोइ हिकिड़ी दफ़ा असांखे मिलियो तंहिंखां पोइ असांखे पानी कोन मिलियो 2 महीना थी विया आहिनि। खारो पानी आयो खारे गदी करूं उन पिया माण्हू टांकी घुराऊं था 3500 4000 अचे थी उहो जूठा कंदा पानी मिले कोन हाणे वञूं पिया न। गरीब माण्हू मज़दूर माण्हू हाणे तारीख़ ते वञूं बचनि जो अटो करूं या पानी पैसा ॾियूं असां सुरनि में पानी मिले कोन 2 महीना थिया आहिनि 1.5 महीनो। पानी तकरीबन 2 महीना थिया आहिनि। 2 महीननि में पानी का शइ कोन ॾिनी। 2 महीना थिया आहिनि मिठे पाणी जे लाइ त ईअं परेशान आहियूं खारो ई कोन था ॾियनि। शहरनि जो इहो ई मुतालबो आहे त उन्हनि खे जल्द ऐं जल्द जेको मिठो पाणी फराहम कयो वञे जीअं त उहे मामूल मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे सघनि।